छा वाक़ई खीरु पीअणु कुझु माण्हुनि लाइ हाञिकार थी सघे थो? उन हवाले सां माहिरनि जा कुझु राय आहिनि। खीरु पीअण सां जिस्म खे केतिरा ई फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। महदूद मिक़दार में खीरु पीअणु माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। खीर में प्रोटीन, कैल्शियम, राइबोफ्लाविन, विटामिन्स, फास्फोरस, मैग्नीशियम ऐं ॿियूं ग़िज़ाई शयूं हूंदियूं आहिनि। खीर खे मुकमल ग़िज़ा सम्झो वेंदो आहे, पर उहो ई खीरु कुझु माण्हुनि लाइ हाञिकार बि साबित थी सघे थो। फैटी लिवर जे मसइलनि में मुब्तला माण्हुनि खे खीर जो इस्तेमालु न करणु घुर्जे। अहिड़नि माण्हुनि लाइ खीर हज़म करणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। खीर में लैक्टोज़ हाज़मो ख़राब करे सघनि था। अव्हां खे तेज़ाबियत हुजे तॾहिं बि खीर इस्तेमालु करण खां पासो करियो। जेकी माण्हू खीर पीअण खां पोइ ख़ारिश, निशाननि ऐं साह में तकलीफ़ खे मुंहुं ॾींदा आहिनि, उन्हनि खे बि खीर पीअण खां पासो करणु घुर्जे। जेकी औरतूं पीसीओएस में मुब्तला आहिनि, उन्हनि खे खीर जो इस्तेमालु घटि करणु घुर्जे। ॿी सूरत में इहो हार्मोनल अणबराबरी जो सबबु बणिजंदो आहे। माहिरनि मूजिबि जिन माण्हुनि खे सोज जो मसइलो हूंदो आहे, उन्हनि खे सिहत जे मसइलनि खां बचण लाइ खीर न पीअणु घुर्जे। पेट जे मसइलनि में मुब्तला माण्हू बि खीर पीअण खां पासो कनि, जॾहिं त थुल्हा माण्हू बि खीर न पीअनि, छो त खीर में ग़िज़ाई शयुनि सां गॾोगॾु चर्बी बि घणी हूंदी आहे।